बी अहम ख़बर सखर में शामिल कंदासीं। दरिया के पानी में मुसलसल 4 सबब वधिक 6 लख क्यूसिक पानी 2 सेप्टेम्बर की शाम जो गुडू बैराज वट पहुंचंदो। सखर बैराज वट पानी जो मथाऊं ऐं हेठां वहिकिरो 5 लख का 29,817 क्यूसिक रिकॉर्ड किया वियो आहे। चिरासी नवां खे आगाह कई पिया। गुडू बैराज वटि पानी जो मथां हेठां वहिकिरो 5,31,408 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं त कोटड़ी बैराज वटि पानी जो मथां वहिकिरो 4,08,739 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। अहम ख़बर आहे सखर मां सिंधु दरिया जे पानी में मुसलसल 4 थी रहियो आहे। वधीक 6 लख क्यूसिक पानी 2 सेप्टेम्बर जी शाम जो गुडू बैराज वटि पहुचंदो। सखर बैराज वटि पानी जो मथां हेठां वहिकिरो 5,29,817 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। गुडू बैराज वटि पानी जो मथां ऐं हेठां वहिकिरो 5,31,408 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं त कोटड़ी बैराज वटि पानी जो मथां वहिकिरो 4,08,739 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। इन ही हवाले से वधिक तफ़सील ॿुधाइण लाइ असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शाहिद चन्ना। जी शाहिद, इन ही हवाले से वधिक तफ़सील ॿुधाईंदा। जी बिल्कुल, सिंधु दरिया में पानी में जेका लागी तो 4 अचे पई। 6 लख क्यूसिक पानी 2 सेप्टेम्बर यानी सुभाणे शाम जो गुडू बैराज वटि सिंधु दरिया में दाख़िल थींदो। सखर बैराज गुडू बैराज वटि वॾी ॿोॾ ऐं कोटड़ी बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾ इन वक़्तु बरक़रार आहे। सखर बैराज जो कंट्रोल रूम इंचार्ज अब्दुल अज़ीज़ सुमूर जो चवणु आहे त पानी जो वॾो वहिकिरो 3 ऐं 4 सेप्टेम्बर जे विच में जेको आहे सखर बैराज वटि पहुचंदो। गुडू ऐं सखर बैराज वटि ईंदड़ पानी 6 लख खां 6 लख जेको आहे उहो ॿुधायो पियो वञे त एतिरो ई पानी हूंदो। चीफ इंजीनियर सखर बैराज सरदार अली शाह राब्तो करण ते बि ॿुधायो आहे त नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी तरफ़ां ॾिनल वार्निंग खां पोइ पानी वहिकरनि खे लाॻीतो माण्हुनि जी चयूं पिया। चश्मा बैराज वटि वधि में वधि 5,25,000 क्यूसिक पानी ख़ारिज थियो आहे। इन खां पोइ उते लास अचणु शुरू थी वई आहे। इहो पानी हाणे तोसां बैराज वटां गुज़री करे काबिल नदी, तरबीला डैम, चश्मा बैराज वटां पानी में पिणु लास अचणु शुरू थी वई आहे। इंजीनियर सखर बैराज जो वधीक चवणु हो त पोइ हिते हफ़्ते खां सिंध जे बैराजनि वटि जेको पानी गुज़रे पियो उन वक़्तु सिंध में शदीद बारिशुनि सबबु बंधनि ते दबाव हो, पर एजुकेशन खाते इंतिज़ामिया उनखे सही नमूने सां मॉनिटरिंग कयो आहे। हिन वक़्तु बारिशूं न आहिनि, पर ॿोॾ वारा 6 लख वेकिरा बि सखर गुडू वटां खेर सां गुज़री वेंदा। हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधायां त सखर बैराज वटि मथां ऐं हेठां वेकिरो 5,29,817 क्यूसिक, जॾहिं त गुडू बैराज वटि मथां ऐं हेठां वेकिरो 5,31,408। मेहरबानी शाहिद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।